अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, मां 2 हफ़्ता खनि ॿाहिरि हुउसि ऐं मुंहिंजो मक़सदु हो ॿाहिरि विज़िट करण जो। हितां मां दुबई वियुसि, पोइ हुतां वटि रोम में जेके हिननि जा आहिनि स्ट्रक्चर्स, इन्हनि खे बि ॾिठमि, उन्हनि जी फ़ोटोग्राफ़ी कयमि। वरी मां जर्मनी वियुसि ऐं पोइ वरी मां बार्सिलोना में आयुसि, उते मां 5-6 ॾींहं हुउसि। ऐं हिते मुंहिंजूं कुझु नियाणियूं आहिनि जेके कैनेडा में या पढ़नि थियूं, त उहे मूंसां गॾु हुयूं। मां हिकिड़ो पार्ट 1 हलाए चुको आहियां त छा हिंदू मज़हब अहले किताब मां आहे, ऐं उन पार्ट 1 में मां तव्हांखे उलमा जो, जेके असांजा इस्लाम जा उलमा आहिनि ऐं हुननि जे हिंदुनि जे किताबनि मां इहो ॾसियो त वाक़ई ही जेके हिंदू आहिनि से हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा आहिनि ऐं हिननि जा जेके वेद आहिनि, इन्हनि में जिन टुकरनि में तहरीफ़ थी आहे उनखे छॾे बाक़ी जेके हिन जा टुकर बचियल आहिनि, उन्हनि जी मां छंड छाण कई त ख़बर पई त उन जूं जेके बि आयतूं आहिनि से बिल्कुलु हूबहू 99.9% क़ुरान सां मिलनि थियूं। हाणे आहे त अॻिते असीं हलूं था त हिन मां कुझु हिंदू जेके आहिनि से पंहिंजे बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं ठाहे ऐं उन्हनि जे वास्ते सां उन्हनि बुज़ुर्गनि खे अप्रोच कनि था, जेके अकॉर्डिंग टू हुननि जे उहे जन्नत में उहे वेठा आहिनि भॻवान सां गॾु। लेकिन असांजे मुस्लमान जेके स्कॉलर आहिनि उन्हनि इन ते थोरो तबसरो कयो। हाणे मां आणियां थो अल बैरूनी, हीउ तमामु वॾो इस्लाम जो आलिम आहे। चए थो त अल बैरूनी बि जेको हिंदू मज़हब जो सभ खां वॾो ॼाणू हो, हिंदू अवाम खे मुशरिक ऐं ख़ासि माण्हू खे मोहिद मञे थो। माना हिंदूअ में अवाम जेको आहे सो शिरक थो करे, छाकाणि त इहो बुज़ुर्गनि खे थो पुकारे ऐं इहो अक़ीदो रखे थो जीअं मके जे मुशरिकनि जो अक़ीदो हो त जेसिताईं बुज़ुर्गनि खे न सॾिबो, चाहे मोल हुजनि या उन्हनि जूं मोलनि जूं मूर्तियूं हुजनि, उन्हनि जे वास्ते सां न सॾिबो त अलाह असांजा कम कोन कंदो। लेकिन चए थो हिंदुनि में ख़ासि माण्हुनि खे मोहिद मञे थो। माना उन में हिंदुनि में बि अहिड़ा हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हाईली एजुकेटेड आहिनि ऐं हुननि वटि इल्मु वधीक आहे, उहे हिन मूर्तियुनि जे आॾो कोन था वञनि। किताबुल हिंद बाबति 11 मां लिखे थो त बुत परस्ती अवाम जो मज़हब आहे। बुत परस्तीअ जो मतिलबु आहे त मूर्तियुनि जे रस्ते उन्हनि बुज़ुर्गनि खे छॾणु, इहो अवाम जो मज़हब आहे। ख़ासि माण्हू ग़ैर अल्लाह जी इबादत खां पाक आहिनि। इहा आहे अल बैरून जी तहक़ीक़। लेकिन अल्लाह ताला क़ुरान में बि चयो आहे त अम तहसबु अन अक्सरहुम यसमऊन ओ याकिलून। अल्लाह ताला फरमाए थो जेके तव्हां सम्झो था त जेका अक्सरियत आहे 90% माण्हू कॾहिं क़ुरान ॿुधनि था त अलाह छा थो चवे या उन ते सोचनि था, न। इन हुम इल्ला कल अनाम, जेके इहे कमु नथा कनि इहे जानवर आहिनि। ॾिसो न, हिकिड़े अल्लाह ताला कल अनाम याने अल्लाह ताला इंसान खे इंसान करे मोकिलियो आहे। त इंसानु पुछंदो न रब साईं खां क़यामत जे दिन, मूंखे छो मोकिलियो अई, मूंखे तोखे ॾसियो, तो मूंखे ॾसियो त मूंखे करिणो छा आहे, मां छाजे लाइ हिन दुनिया में आहियां। त उहो आहे जवाबु अलाह जो। इहो क़ुरान अलाह ॻाल्हाए थो त ॾसे थो मां तव्हांखे छो मोकिलियो आहे ऐं मां तव्हां खां छा थो चाहियां। जेको इनखे नथो पढ़े त पोइ हिन जो ॼमणु बेकार आहे, हिन दुनिया में रहणु बेकार आहे। ऐं इन जे नाले अलाह ताला फरमाए थो त इन हुम इल्ला कल अनाम, इहे जेके नथा ॿुधनि, न को सोचनि था क़ुरान ते, इहे जानवर, अनाम चइबो आहे जानवर खे, बल हुम अज़ल सबीला, पर जानवरनि जी बि वॾी इज़त आहे। ही उन्हनि खां बि किरियल आहिनि जो इंसान थी ऐं ढगियूं ॿकरियूं कनि था। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो क़ुरान में वमा युमिन अक्सरहुम माना बिल्लाह इल्ला वहुम, जेके बि अलाह खे मञनि था न, पोइ चाहे ईसाई हुजनि उहे बि अलाह खे मञनि था, हिंदू बि भॻवानु जंहिंजो तर्जुमो अलाह मञनि था। चए थो लेकिन जेके अक्सर हुम बिल्लाह इल्ला वहुम मुशरिकून, लेकिन अक्सरियत अलाह सां शिरक थी करे, जंहिंजे लाइ शाह लतीफ़ चयो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मुंहुं दर छॾियो मंगणा, मंगी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा। विचा विला ॾींहड़ा माना तकलीफ़ूं, ॾुकर, तकलीफ़ूं, परेशानियूं, औलाद जो ख़राबु थियणु। इहा ई ॻाल्हि वरी हिंदुनि जे मज़हब जे किताब में लिखियलु आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो। चवे थो, इहो मूं खटियो आहे मूर्ति विकीपीडिया रेफरेंस। सम हिंदू ब्रांचिस रिजेक्ट द वर्शिप ऑफ इमेजिस। चए थो हिंदुनि में बि हिकिड़ा अहिड़ा ग्रुप आहिनि, अहिड़ा ब्रांचिस आहिनि जेके चवंदा असां मूर्तियुनि जे आॾो वेंदासीं कोन। इन हिंदुइज़म वन ऑफ द हाईएस्ट अचीवमेंट इज़ व्हेन वन गोज़ बियॉन्ड द नीड ऑफ ऑल फॉर्म एंड सिंबल। चए थो जेके हिंदू मज़हब में तमामु डीप तरक़ी कनि था, उन्हनि जी अचीवमेंट इहा आहे त मूर्तियुनि खां ॿाहिरि निकिरी था वञनि
ऐं दिस इज़ द योगीज़ गोल ऑब्टेन थ्रू मेडिटेशन। इहा जेका आहे सो मेडिटेशन करे इन स्टेटस ते पहुचनि था। त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद डाइटी। मूर्ति त जेका उन कमज़ोर माण्हुनि जे लाइ आहे जेके वञनि था त जीअं असां इन मूर्तीअ जे थ्रू या मोबाइल तौरु कमु कंदी ऐं असांजे हुन बुज़ुर्गनि ताईं आवाज़ु पहुचाईंदी। तंहिंजे करे असां शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह जी तहरीर नक़ुल करियूं था। क़ुर में जेका आयत आहे व इन मिन उम्मतिन इल्ला ख़ला फ़ीहा नज़ीर, सूरत अल फातिर आयत नंबर 24 में। इन जो तर्जुमो करे थो शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह त हिन मतिलबु हीअ आहे त हर क़ौम में ख़ुदा खे ॾिसण वारा रहिया आहिनि। हिंदुनि जा अवतार जेके हिंदू चवनि था त असांजा 9 अवतार अची चुका आहिनि। हक़ जा मज़हर उहे हक़ीक़ी हुआ ऐं बल्कि असां चऊं था त इहे अलाह जा बुज़ुर्ग रसूल हा, नबी हा। पर हिंदू अवाम पंहिंजी सोच सबबु ज़ाहिर ऐं मज़हर में फ़र्क़ु नथो करे सघे ऐं इन्हनि खे बि माबूद बणाए, इन्हनि खे अलाह करे छॾियो अथनि ऐं गुमराहीअ में मुबतला थी विया। साॻियो हाल मुस्लमाननि जे घणनि ताज़ियुनि ठाहींदड़ क़बरुनि जे मुजावरनि ऐं मदारियुनि जो आहे। तंहिंजे करे शाह लतीफ़ चवे थो सभई सुभान जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम कादर साण करम हासिल करे हाजतूं सभु पंहिंजूं हादतूं क़ुर अलाह खण जेको तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे। मिसाल तौरु हे मां गीता ऐं क़ुर पंडित सुंदर लाल पंहिंजी किताब गीता ऐं क़ुर में लिखे थो त क़ुर सभ खां वॾी हस्तीअ खे अलाह चवे थो। हे जेके जा वेद आहिनि ऋग्वेद में ऐशूर जे लाइ जेके नाला इस्तेमालु थियनि तिन मां हिकु इलाह आहे जंहिंजो बुनियादी नालो अल याने ऐल आहे, जंहिंजी माना आहे हमद ऐं सना करणु, पूॼा करणु। इन अटकल 6000 साल अॻु समेरिया जे ज़बान में एल जो लफ़्ज़ ख़ुदा जे लाइ माना अलाह जेको आहे सो इन जो मादो हिंदुनि वटि बि मौजूदु आहे। हाणे जेकॾहिं असीं अचूं था हिननि जे ॿियनि कुझु इन वेदनि में कुझु ॿियूं हुन जूं आयतूं खणूं था त मिसाल तौरु जुआ खां मना था कनि। वेद चवनि था जुआ खेॾण वारे खे संदसि साह घटि वधि ॻाल्हाए थो। जेको माण्हू जुआ थो खेॾे उन जो संदसि साह उनखे घटि वधि माना रूह उनखे घटि वधि थो ॻाल्हाए ऐं उन जी ज़ाल घणे भाङे खे छॾे ॾिए थी। जुआरीअ खे कोई शख़्स ओधर नथो ॾिए। वरी अचे थो त शराब पीअण खां बाद इन जो नशो शराब पीअण वारी दिलि में पंहिंजी जाइ बणाइण लाइ जंग कंदो रहे थो। क़ुर छा थो चवे इन्नमा युरीद शैतान, इहो शैतान जी अटकल आहे। शैतान चाहे थो ऐं यो के बैन कुमुल अदावत वल बग़दा त तव्हां में झेड़ो विझे, ज़ाल सां विढ़ो ऐं बुग़्ज़ विझो फिल ख़मर इन शराब जे करे, मैसर जुआ जे करे। वया सुद कुम अन ज़िक्रिल्लाह ऐं तव्हांखे इहो शराब ऐं जुआ अलाह जे रस्ते खां रोके थी व अन सलात निमाज़ खां बि रोके थो। फ़हल अंतुम मुंतहून, पोइ इहे ॿई कम छॾींदव कोन छॾींदव। यानी हिंदू बि असांजी ॻाल्हि था कनि त जेको शराब थो पीए ज़ाल सां विढ़ंदो। क़ुर बि इहो थो चए त तव्हांजे विच में बुग़्ज़ पवंदो माना भाउरनि सां विढ़ंदो शराबी माण्हू, कॾहिं बि कंहिंसां कोन ठहंदो ऐं अलाह जी निमाज़ छॾे ॾींदो। तंहिंजे करे वरी हिंदुनि जे किताब ऋग्वेद में आयत नंबर आहे 13:34 घणो धन हासिलु करण जी उमेद में धन ओधर ते ॾियण वारनि जे धन खे तूं खसे वठी माना व्याज, माना व्याज खां मना थियल आहे। लेकिन हिंदू असां वटि हिते जेके बि हिंदू आहिनि घणे भाङे मुस्लमाननि खे व्याज ॾियनि था ऐं उन ते कमु कनि था। ख़ासि तौरु मां उमरकोट में वियो आहियां, हिते वियो आहियां, जेके बि हिंदू दुकान घणे भाङे व्याज था ॾियनि। क़ुर बि साॻी ॻाल्हि थो करे। रब चए थो यहमकुल्लाहु रिबा, अलाह ताला व्याज खे तबाह थो करे। उहो युरबी सदक़ात, पर अलाह जे रस्ते में ॾिनल जेके सदक़ात आहिनि उन्हनि खे वधाए थो। अल्लाह ला युहिब्बु कुल्ल कफ़ार नसीम, इहे व्याज ॾियण वारा रब चए थो इहे काफ़र, न सिर्फ़ु काफ़र पर गुनाहगार, अलाह सां मोहबत ई नथो करे। वरी हिंदुनि जे ऋग्वेद में 23:75 ॾहीं आयत में आहे शादीअ जे रस्मुनि में आसानीअ जो हुकुम। हालांकि हिन वक़्तु जेके सिंधुनि जूं शादियूं थियनि थियूं अरबनि जा ख़र्च कनि था, उन्हनि जे ऋग्वेद में अचे थो जिन रस्तनि सां असांजा दोस्त माइट छोकिरीअ जे पीउ वटि पहुचनि था उन्हनि रस्तनि खे कंडनि खां साफ़ ऐं आसां रकावटूं न कयो ऐं आसानी कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे इन अज़म निकाह बरकतुल ऐसर मौना, चए थो उहो निकाह कामयाबु वेंदो, उहा शादी कामयाबु वेंदी जंहिंमें ख़र्चु घटि थियो हुजे ऐं आसानी कई हुजे। उन खां पोइ ऋग्वेद में अचे थो त औरत जे घरेलू ज़िंदगी बा हुकुम, चए थो उते तूं सभ खां बहितर ज़ाल बणिजी वञ ऐं मुड़ुस जे घर में रहंदी घर जे नौकरनि ते राज करे। औरत मुड़ुस जे घर में माउ बणिजी सुख लओ, मुड़ुस सां मुहबत कर ऐं पोढ़ाइप ताईं पंहिंजे घर में राज कर। क़ुर छा थो चए वकर नफ़ी बुयूत कुन, माना ए औरत पंहिंजे घर मां मज़ो वठि, पंहिंजे घरनि में वेही रहो, घर जी राणी थी वञ। वला तबरजन तबरजुल
जाहिलियत ऊला ऐं इहे जेके अॻे ज़माने में उघाड़ियूं थियूं हलंदियूं मायूं ऐं फैशन कंदियूं, तूं अहिड़ी उहा जिहालत वारी ज़िंदगी। हाणे मां वियुसि बार्सलोना में, चयोसीं त बीच ते था वञूं, अलाह जी पनाह उते सफ़ा उघाड़ियूं मायूं वरी अजीब पोज़ कढी टंगूं खोले वरी फ़ोटू पियूं कढाइनि। पर उते मूं ॾिठो त उनजो जेको फैमिली स्ट्रक्चर या त हिकिड़ी छोकिरी हुई 12 सालनि जी, वेंहिंजी आई, माउ पीउ जे साम्हूं सभु कपिड़ा लाहे, सफ़ा कछा बि लाहे, बाडियूं लाहे, वरी नई से कपिड़ा पई पाए। माना हुननि में ओघड़ थियणु बि कोन्हे को। अलाह इहा शइ खां मना थो करे। ऐं ॿियो, ज़ाल खे चए थो माईअ खे त घर में रहो, वाक़िम सलात, ऐं घर में निमाज़ पढ़, आतईन ज़कात, जे पैसे वारी आहीं, माउ पीउ वटां तोखे कुझु शइ मिली आहे त ज़कात ॾे, आतईन अल्लाह व रसूलू, ऐं क़ुर पढ़, माना सां पढ़, अलाह अल रसूल जेको चवे थो उन ते अमल कर। हाणे ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातहू। ॻाल्हि हले पई त जेके हिंदुनि जा इलामी किताब आहे उन्हीअ खे ऐं क़ुर खे कंपेयर पिया था कयूं। अचे थो त औरत जे हया बाबति हुकुम, जीअं त ब्रह्म हिते चवंदा अलाह खे, अलाह तोखे औरत बणायो आहे न, मर्द त नाहीं, तंहिं करे नज़र हेठि रख, मथे न कर, हीअं ननिहार माण्हुनि ॾे हलंदे पंहिंजे पेरनि खे होरियां रख, वञ आस्ते हल, जो इहा जेके पेर में जेके छिमका आहिनि या जेके आहिनि तुंहिंजियूं कड़ियूं, इहे छिमक टिंटिंग न कनि त इहे माण्हू यार अहिड़ो लिबास पाए जो को बि तुंहिंजो जिस्म ॾिसी न सघे। क़ुर छा थो चए औरत खे, कुल मोमिनात, औरतुनि खे चवनि मोमिनियाणियुनि खे, या गुदूद न मिन अबसार, हिन पंहिंजूं नज़रूं हेठि कनि, या फज़ न फुरूज हुन, पंहिंजे शर्म खां हिफ़ाज़त कनि, वला युबदीन ज़ीनत हुन इल्ला मा ज़हर मिनहा, ऐं पंहिंजी जेकी ख़ूबसूरती आहे, पोइ छाती थी, हे जायूं थियूं, टंगुनि जा हिसा, इहे ज़ाहिर न कर, इल्ला मा ज़हर मिनमा, सवाइ उहा जेका लिकनि नथा, माना चहिरो ऐं हथ, वला यज़रिबन बिख़ुमरिहिन अला यूयुबिहिन, ऐं ॿियो ढिला कपिड़ा पंहिंजे जिस्म ते लॻाए, जंहिंमें अचे थो त अहिड़ो लिबास, हे जेको वेदनि में अचे थो अहिड़ो लिबास पहिर जो को बि तुंहिंजो जिस्म ॾिसी, माना जिस्म जी सिर्फ़ु का खल ॾिसण में न अचे, सवाइ उन जे जीअं चहिरो आहे ऐं हथ, इहे लिकी नथा सघनि, इहे खोले सघजनि था। वरी चए थो अलाह साईं, वला यज़रिबन बिअरजुलिहिन, ऐं पेर आस्ते हल, ऐं ज़ोर सां पेर ज़मीन न युअलम मा युफ़ी मिन ज़ीनतिन, त को छेर जो छिमको ज़ाहिर न थिए जो माण्हू निहारनि ते छिम छिम कंदी थी वञे। इहो क़ुर बि इहा ई ॻाल्हि थो करे। वरी रगवेद में अचे थो, तूं पंहिंजे परमाप्ता माना अलाह जे कहिड़ियुनि शयुनि जी नेमतुनि जो इनकार कंदे, केॾियूं नेमतूं तो थिए। क़ुर बि चए थो फ़बी आला रब्बिकुमा तू कज़िबान, ए इंसान तूं रब जे कहिड़नि कहिड़नि नेमतुनि जो इनकार कंदे। वरी अचे हदीस में अचूं था, हदीस में चए थो हज़रत जाबिर रज़ियल्लाहु चवे थो त मूं रसूल सल्लल्लाहु खां ई फरमाईंदे ॿुधो त क़यामत खां अॻु कूड़ा वधी वेंदा, तंहिं करे उन्हनि खां बचो। मुस्लिम शरीफ़ हदीस। होॾां हुननि जे हरी विंश पिरान ऐं विष्णु पिरान में अचे थो ख़्वाम ख़्वाब माण्हू कूड़ा वाइदा कंदा ऐं कसम खणंदा। वरी असांजी ॿी हदीस में अचे थो त पाण सॻोरनि फरमायो जॾहिं अमानत में ख़यानत कई वञे त क़यामत जो इंतज़ारु कजो। सुवालु कयो त अमानत में ख़यानत कीअं कई वेंदी? फरमायूं त जॾहिं हुकूमतुनि जूं वाॻूं नाअहल माण्हुनि जे हथनि में हूंदियूं त क़यामत इंतज़ारु कयो। हिननि अचे थो कलीग में राजा पंहिंजे औरतुनि जा बाना बणिजी पंहिंजे रयत जी हिफ़ाज़त खां बेपरवाह बणिजी वेंदा। बहादुरनि जो ताज ऐं तख़्त ते को हक़ु बाक़ी न रहंदो। हुकूमत कंदड़ कमीणनि जा बणिजी वेंदा। दुनिया जा घणा माण्हू चोरी कंदा, हिक ॿिए जो माल खाई अमीर बणण जी कोशिशि कंदा, मथे तबिके वारा माण्हू बि कर्ज़ु वठी खाई वेंदा। इहो ई आहे न। हाणे इहो इन्हनि जे हिंदुनि जे लिटरेचर में आहे, क़ुर जे नबी साईं जी हदीस शरीफ़ आहे। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत रसूल फरमायो जॾहिं गनीमत जे माल खे दौलत करार ॾिनो वञे, जॾहिं मुड़ुस ज़ाल जी अतात करे, इहो वक़्तु उन वक़्तु हिन हे था चवनि त हरी वंश पुराण में उन वक़्तु दौलत जी पूॼा थींदी, शरीफ़ जी का बि इज़त न रहंदी, कमीणनि खे केरु बि मलामत न कंदो। हाणे अलाह ताला जेकॾहिं ही वाक़ई हिंदू भाउर असांजा अहले किताब आहिनि, जेको मूं तव्हांखे हिते साबित कयो आहे, हाणे उन्हनि खे रब ख़िताब थो करे, कुल या अहल किताब तालव, चए थो ए अहले किताब तव्हां वटि बि त आसमानी किताब आहिनि, पोइ जेतिरो हिसो तव्हांजो सही बचियो आहे, ॿिए में त काफ़ी तहरीफ़ थी वई आहे, सवाइ क़ुर जे ॿिया चाहे वेद हुजनि, चाहे बाइबल हुजे, ज़बूर हुजे, इन्हनि में चेंजिस थियूं आहिनि, छो त उन वक़्तु लिखिया कोन विया हुआ। त अलाह चए थो अहले किताब अचो इला कलमतिन, उन्हनि घटि में घटि उन्हनि पार्ट्स ते अचूं तव्हांजे असांजे क़ुर ते सभु आहिनि बैनकुम जेके असांजी तव्हां में कामन आहिनि। हे मूं कामतूं आयतूं ॾिनियूं आहिनि न तव्हांखे, ऐं चए थो मेन कामन आयतूं जेके अलाह खे ख़बर आहे त चेंज न थींदियूं, उहा वाक़ई ईअं आहे।
बाइबल में बि अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके चेंज कोन थियूं आहिनि। हिंदुनि में बि आहिनि कहिड़ियूं? नंबर 1, अल्लाह नाबुद इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिंखे न सॾींदासीं, अल्लाह खां सवाइ कोन पुकारींदा। वला नुशिरक बि शैया, रब सां हिकु ज़रो शिरक न कंदासीं। वला यतखिज़ बादना बादन अरबाब मिन दुनिल्लाह, ऐं असां माण्हुनि खे को वॾो बुज़ुर्ग सम्झी ऐं इहो चवण ते अल्लाह खां कमु कराए ॾींदा, इहो असां कमु न कंदासीं। फ़इन तवलव, पर जे असांजा हिंदू भाउरो तव्हां हेॾे न ईंदव या पंहिंजे किताबनि ते अमल न कंदव, माना क़ुर बि साई ॻाल्हि न कंदव ऐं पुठी ॾींदव, फ़क़ूलू, त उन्हनि खे असां चऊं था ऐं तव्हां चओ कोल शहदू बि अन्ना मुस्लिमून, बाबा न असां त हिन ते हलण जे लाइ असां करे चयो। इहो साॻियो ख़तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि ॾे मोकिलियो। ऐं हिंदू छा था चवनि? पराम त अल्लाह ख़ुदा हिकु आहे, हिकु महिरबानी अतऊं करणु। जॾहिं चओ था त अल्लाह हिकु आहे त इहो ई असांजी तव्हांजे विच में कामन आहे। वरी चवनि था त अल्लाह खां कोई बरतर ऐं आला वॾो न आहे, हू कुल काइनात ते पखिड़ियल आहे, त पोइ असांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो अल्लाह खां सवाइ असीं शिरक कयूं। हिंदुनि जा 10 अवतार हिननि खे अची चुका आहिनि, जंहिंमां हिकिड़ो अञा रहियल आहे। इहे जेके अवतार मां तव्हांखे ॾेखारे थो वञा, हे मुख़्तलिफ़ अवतार। हाणे जेको पहिरियों अवतार आहे इहो ॾिसो तुंहिंजो हेठियों थोरो मच्छीअ जा, छो त हीउ नूह अलैहिस्सलाम ॾे हिन जो इशारो आहे, छो त नूह अलैहिस्सलाम में वॾी ॿोॾ आई, तंहिंजे करे इहो जेको हुननि जो अवतार आहे सो हुन में ॾेखारियो अथनि त हू पाणीअ में मच्छीअ वांगुरु तरंदो। उन खां पोइ हे ॿिया अवतार अची विया आहिनि ऐं आख़िर में हिननि जेको आख़िरी अवतार अचिणो आहे उहो आहे कल्की, जेको घोड़े ते सुवारी कंदो। ऐं इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में इन में घणियूं ॻाल्हियूं अचनि थियूं ऐं केतिरा किताब आहिनि, त इहो अञा अची चुको आहे, हे अञा इंतज़ार में वेठा आहिनि। हालांकि हिंदुनि जे पंहिंजनि किताबनि में जेको आहे सो भगवत गीता में जेको हिकिड़ी तशरीह आहे वेदनि जी, उन में पाण चवनि था त जो पत्थरों की पूजा में जाए अटक पहुचता है आबा अजदा, माना जेको पत्थरनि खे सम्झे थो त इहा मूर्ति ख़ुदि थी ॿुधे ऐं असांजी इहा मूर्ति पाण कमु करे थी, जेको इन पत्थरनि में अटकी वञे इहो ॼणो पंहिंजे जेके आबा ॾाॾा जिनखे हिदायत कनि उते पहुचा। जो फितरत की भूतों की पूजा करे, जेको पाणीअ जी पूजा करे, वणनि जी पूजा करे, अनासिर से जाकर वो आख़िर मिले है आबिद को वसल अपने महबूद से। हालांकि जेको दुआ घुरणो उनखे पंहिंजे महबूद जो उनखे पैदा कया उन ॾे वञणु खपे। है तालिब का मेल अपने मखसूस से गए और सभु मां सिवा की तरफ़। अक्सरियत माण्हू अलाह खे छॾे ॿियनि ॾे हलिया विया, ख़ुदा वाले आए ख़ुदा की तरफ़। इहो भगवत गीता में आहे। तंहिंजे करे जेके बि हे मूर्तियूं आहिनि चाइना जूं, इहे बुज़ुर्गनि जूं आहिनि। हे सभई जेके गॉड्स आहिनि यूरोप जा, इहे हुननि जूं हस्तियूं हुयूं। हे जेके हिंदू मके में जेके बुत रखियल आहे, इहे बि नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा हुआ। इहे सभई हस्तियूं आहिनि। ऐं जेके आहिनि सो हे जेको आख़िरी टियों अवतार हो, इहो इन जो गाबे जी शिकिल ई। इहो जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थियो त हिंदू मज़हब त ईसाइनि खां बि पुराणो त हज़रत जॾहिं ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॻोठ में आयो त उते हिकिड़ो मंदरु हो जंहिंमें इहा गाबे जी, हे ॾिसो न हाणे बि थिए पई थी पूॼा, पर उन मंदर में उहो गाबो लॻल हो ऐं उते जेके हुन जा वेठा हुआ चमचा पैसनि कमाइण लाइ माण्हुनि खे चवनि पिया हितां वॾा कम थियनि था, हे तव्हां खां पुटु घुरंदो त पुटु मिले थो। इहा ई ॻाल्हि क़ुर में नबी साईं ॿुधाई आहे। चए थो जॾहिं बनी इसराईल वाला जावज़ना बि बनी इसराईल बर्फ़ आतू अला क़ौमिन यकफून असनामिल, हिकिड़ी मूर्तीअ ॾाढो पिया हुआ काले बिंजरी अला असनामिल काल तमासील बकर, इहो गाबे जी शिकिल जी मूर्ति ठहियली। ऐं पोइ जेको आहे सो उते जेको आहे सो मूसा अलैहिस्सलाम खे वञी सामरीअ चयो असांखे बड़ो गाबो ठाहे ॾे त असीं हुन खां घुरूं। हिंदुनि जो त जेको आहे सो वॾा कम पिया था थियनि ऐं अॼुकल्ह इहा साॻी शइ ते हले पई थी। लेकिन पोइ छा थियो जो मूसा अलैहिस्सलाम चयो इहो शिरक आहे, रब खां घुरो, यानी रब माना हिंदुनि जी ॻाल्हि आहे त भॻवान खां घुरो, सभु कुझु हुनजे हथ में आहे, हिन मूर्तीअ जे हथ में कुझु कोन्हे। पोइ छा कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो क़ुर में अचे थो त उनखे साड़े उन जी रख पाणीअ में विधई। जीअं जो हुन पाणीअ में विधी त जेके न मुड़िया से वरी सिधो पाणीअ ते पहुची विया। चवणु लॻा हिन में असांजे जेको रब जी जेका खाक पियल आहे हिन में पाणी पोतर आहे, तंहिंजे करे असां हिन खां दुआऊं था घुरूं। साॻी ॻाल्हि वरी इन खां पोइ मके जे मुशरिकनि जेको सो नबी साईं जे ज़माने में जेको सो इहे बुत रखिया। कंहिंजा बुत रखियऊं? इहे जेके बुत रखियऊं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे, माना हिंदुनि जे क़ौम जा, हिंदुनि जे क़ौम जे बुज़ुर्गनि जा जेके वाक़ई असली बुज़ुर्ग आहे उन्हनि जूं हिन ते मूर्तियूं लॻायूं अथऊं ऐं साॻियो कमु पिए कयनि। तंहिंजे करे अलाह साईं क़ुर में फरमाए थो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था औसाननि, इहे मूर्तियूं आहिनि। तख़लुकून इफ़्का, इहे कूड़ जूं ठाहियूं हुयूं आहिनि। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन जी खे बि पुकारियो था, जंहिंखां घुरो था, ला यमलिकुम लकुम रिज़्का, इन्हनि जे हथ में रिज़्क ई कोन्हे को।
फ़ब्तगू इंदल्लाहि रिज़्क़, जंहिं को मालिक आहे रिज़्क़ जो, जेको काइनात जो मालिक आहे, उन खां रिज़्क़ घुरो। वाबदू, उन जी अकेले जी इबादत कयो। वशकुरू लहू, ऐं जेको ॾिनो थी उनजो शुकुरु कयो। इलैहि तुरजऊन, तव्हांखे उन ॾे मोटी वञिणो आहे। तंहिंजे करे छा थियो, इहे जेके मके में जेके मूर्तियूं रखियलूं हुयूं, नबी साईं असांखे ॿुधायो आहे त मथां ॾिसो छा लिखियलु आहे, क़ौम नूह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नेक लोग, याने इहे जेके से जॾहिं गुज़ारे विया नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा, त इन्हनि जा जेके आहिनि से इते अची लॻा आहिनि। अस्मा रिजाल सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे जेके सालिह माण्हू आहे नूह अलैहिस्सलाम क़ौम जा, जेके हिंदुनि जो नबी हो, ऐं जॾहिं मरी विया औहा शैतान इला क़ौमिहिम, त शैतान अचे दिलनि में वस विधमि, अन अंसबू इला मजाज़, जंहिंजूं मूर्तियूं ठाहे लॻायो। अल्लाती कानू यजलिसून अंसाबन व समूहा बि अस्माए, पोइ हुनखे नाला ॾिननि फ़फ़ालो, ऐं पोइ आस्ते आस्ते फलम ताबुद, पर पोइ ओॾी महिल उनजी पूॼा कोन कंदा, हता इज़ा हलक, जॾहिं उहे मरी विया त पोइ उनजे मिटनि माइटनि वरी जेको आहे सो उनखे पूॼणु शुरू करे ॾिनो, जीअं मके में कनि। लेकिन छाकाणि त यहूदनि खे एॾो इन गाबे ते पूॼा जे मामले में इन्हनि पंहिंजो गाबो सोन जो ठाहियो, अहिड़ा पादर लॻा, 70,000 खे क़तलु कयो वियो। अॼु ताईं बि यहूदी पंहिंजे कंहिं बि साईं जो मूर्ति नथा लॻाइनि, छो त हुननि खे वॾो सबक़ु मिली चुको हो। लेकिन हिते इहे मूर्तियूं आहिनि, ऐं मूर्ति जेका ख़ुदि चवनि था हिंदू पंहिंजे लिटरेचर में, त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद डाइटी, माना मूर्ति ख़ुदि कुझु कान थी करे, लेकिन जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल ठहियलु आहे उहो भॻवान सां जन्नत में वेठो आहे, उन ते आवाज़ थी पहुचाए। तंहिंजे करे असांखे था ॾियनि धोखो, चवनि था त जेके हिंदू आहिनि न बाबा, इहे त पत्थर जी पूॼा था कनि। लोगों को ये धोखा दिया जाता है कि असल शिरक पत्थर की मूर्तियों को पूजने का। बाबा पत्थर जी मूर्ति हिंदू पूजन ही कोन था, हो तो चवंदा ये कम्युनिकेट थी करे उन बुजुर्ग जी शिकिल आहे, जबकि गैर हाज़िर लोगों को पुकारना शिरक नहीं, माने पंहिंजे पाण खे हाणे वरी जसर पिया था कनि। हालांकि तंहिंजे करे का बि क़ौम, मां उर्दू में तर्जुमा, कोई कौम भी पत्थर को नहीं पूजती, बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियां बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियां बनाने का मकसद ये है कि उनकी तोसत से हाजिर रवाई की जाए। अल्लाह ताला कुरान में चयो आहे न, हे हदीस शरीफ़ में रसूला फरमायो त हिन जो तर्जुमा त इन्नमा नस्मतुल मोमिन, जॾहिं मोमिन मरी वञे थो त उनजो जेको रूह आहे ताइरुनि अछी पखी में विधो वञे थो, ओॾी महिल या लॻवी शजर जन्नत, उहो जन्नत में पहुची वञे थो, वणनि ते वेहे थो ऐं सॼी उमिरि उते वेहंदो, हता यरजेला जसदी, इहो नेक आदमी ऐं वलीउल्लाह जो रूह वापसि हिन जिस्म में ईंदो, योम युबजन, अलाह क़यामत क़ाइमु कंदो। साॻे नमूने सां रसूला फरमायो सही हदीस में त जेके शहीद आहिनि उन्हनि जा वरी तैर ख़ुदरनि सावन पखियुनि में रूह आहे, इहे अलाह सां गॾु अर्श में रहनि था ऐं उते तसरह मिनल जन्नत हैसियात घुमनि फिरनि था, वरी पोइ अचनि था पंहिंजे घर में, पोइ फत अलैहिम रबुम तलातन, कॾहिं कॾहिं अलाह हुन सां ॻाल्हाए थो, चवनि थो हल तश्तहून शैया, का शइ खपे, ॿ टे दफ़ा पुछेनि थो, जॾहिं टियों दफ़ो पुछे थो त चवनि था कालू, चवंदा अलाह साईं या रबी, असांजा रब, नुरीद, असांजी ख़्वाहिश आहे अन त रुद मोटाए अरवाहना, असांजे रूहनि खे फ़ी अजसादना, क़बर जे जिस्मनि में, हता नुक़्तल फ़ी सबीलिक मरतन उख़रा, त उथी क़बर मां वरी शहीद थियूं तुंहिंजो ॿिए दफ़े। त अलाह छा थो चए, काल इन्नी कद कज़ई, अलाह चए थो न, मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, अनहुम ला यरजऊन, मोटी न ईंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जेके इहे सभई इबादतूं आहिनि, जीअं मंदर आहिनि, चर्च आहिनि, सैनिगोग आहिनि, इहे बि वञी पंहिंजे भॻवान खे सॾनि था। भॻवान जो तर्जुमो असां वटि अलाह आहे, शिरक कनि था त असां बि कयूं था, इते अलाह मना थो करे। अलाह तो फरमायो आहे वलौ दफ़अल्लाहु नास बादहुम बादन, चए थो हिकिड़नि ठगनि खे नेकनि माण्हुनि सां मां पादर हणायां थो, हिकिड़नि माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि सां दफ़ा थो कयां, जे मां ईअं न कयां न लहुदमत, त इहे इबादत जूं जायूं तबाह थी वेंदियूं, जंहिंमें सवा में बयन सलातुनि में, माना मंदर थिया, चर्च थिया, सैनिगोग थियूं, मस्जिदियूं थियूं, युज़कर फ़ी इस्मुल्लाह कसीरा, जंहिंमें अलाह जो ज़िक्र कयो वञे थो। तंहिंजे करे असांजो कमु न आहे त कंहिंजे मंदर खे नुक़सानु पहुचायूं, क़ुर मना थो करे असां चर्च खे नुक़सानु पहुचायूं। जेकॾहिं केरु हिकिड़ो माण्हू ग़लती करे थो त उहो ज़िमेदार आहे, न की असीं वञूं चर्चनि खे बाहियूं ॾियूं या मंदरनि खे बाहियूं ॾियूं। तंहिंजे करे असांखे इहो कमु बिल्कुलु नाहे करिणो। ऐं मां चवां थो त वक़फ़ा बिल्लाह, अलाह असां सभिनी जे लाइ काफ़ी आहे, सोई राह रद्द करे, सोई रहनुमा, तुइज़ मन तशा व तुज़िल मन तशा, सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन। अच्छा ब्रेक वठूं था ऐं इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ जेको टाइम बचो अॻिते ॻाल्हायूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। त अर्ज़ु इहो हलियो पिए
त इहो जेको कॉन्सेप्ट आहे न त अलाह खे छॾे उन्हीअ खे कंहिंजे हथां मोलनि खां वसीलो अणाइजे, जहिड़े जी त दुआ लॻे थी। छो त मां मिसाल तौरु मां कंहिं ॾे वञा साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, इन जो बिल्कुलु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि दुआऊं घुरियूं आहिनि ऐं इहो जाइज़ आहे, छो त हू ज़िंदा वेठो आहे ऐं हू पंहिंजे अमल जे रस्ते तव्हांखे पहुचाए थो। पर हिकिड़ो दफ़ो जेको माण्हू मरी वियो या हिंदुनि जो को बि बुज़ुर्ग मरी वियो, खणी जी मूर्ति ठाहिनि था, लेकिन उनजो पंहिंजो रजिस्टर बंदि थी वियो आहे। हाणे जॾहिं हू पंहिंजे लाइ कुझु कोन, हिकिड़ो माण्हू आहे हलो बुज़ुर्ग आहे, पर कॾहिं निमाज़ छॾी हूंदई, कॾहिं कंहिंसां अखि मेरी कई हूंदई, केॾो बि वॾो बुज़ुर्ग आहे, छो त रसूल फरमायो कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबुन। हाणे क़बर में जो वेंदो त उते त हिसाब किताब सॼो उनजे साम्हूं आहे, पोइ चवंदो हे मां त ग़लती कई आहे, हाणे अलाह साईं तौबा थो कयां, अलाह साईं माफ़ी ॾे, कान थींदी। रजिस्टर बंदि थी वियो आहे। जॾहिं हुनजो पंहिंजो रजिस्टर बंदि थी वियो आहे त ॿिए खे नफ़ो कीअं थो ॾेई सघे। अॾां त चए थो न क़ुर में त उहे न तव्हांखे नफ़ो ॾेई सघनि था, न तव्हांखे नुक़सानु ॾेई सघनि था। त ॻाल्हि इहा आहे, तंहिंजे करे जेके यहूदी आहिनि उन्हनि खे इहा जेका सज़ा मिली, जेको हिंदुनि जो जेको टियों अवतार हो, गाबे वारी मूर्ति जेका हिननि लॻाई पंहिंजे मंदरनि में या पंहिंजे सेनीगाग में, इन्हीअ जी इन्हनि खे सज़ा मिली, इन जी सज़ा मिली। ऐं इन जे करे अॼु कंहिं बि यहूदीअ जे सेनीगाग में तव्हांखे न तस्वीर मिलंदी न का मूर्ति मिलंदी। हे जेके बि आहिनि, हे जेके मूर्तियूं आहिनि, जेके सरस्वती थी, हनुमान थियो, गणेश थियो, इहे इन्हनि जा हिस्टोरिकल फिगर्स आहिनि। ऐं दुर्गा सीका पार्वती लक्ष्मी, इहे सभई हिननि जूं हिकिड़ियूं मशहूरु शख़्सियतूं आहिनि। ऐं इन्हनि जे चवनि था त इन जे थ्रू असांखे भॻवान जेको आहे, हाणे भॻवान जा हिननि 3 रूप ठाहिया आहिनि, ब्रह्मा ख़ालिक, विष्णु पालनहार ऐं शिवा नगहबान। हाणे इहे जेके सिस्टम था त इहो ब्रह्मान हिकु आहे, पंहिंजा 3 रूप आहिनि। ऐं असां वटि अलाह हिकु आहे, लेकिन उनजा 99 नाला आहिनि, लेकिन असां कॾहिं बि 99 नालनि जूं मूर्तियूं न ठाहींदासीं, बल्कि असांखे अलाह जी मूर्ति बि नाहे ठाहिणी। ऐं जेको आहे सो अलाह खे यादि कयो आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हे माण्हुनि खे धोखो थो ॾिनो वञे त असुलु शिरक पथर जी मूर्तियुनि खे पूॼणु आहे। माना हिंदू पथर खे था पूॼनि, असां पंहिंजे मोल बुज़ुर्गनि खे सॼूं था, तंहिं करे इहे शिरक न। अड़े बाबा न, साॻी ॻाल्हि आहे। मके जे मुशरिकनि जेके मूर्तियूं लॻायूंसीं, तव्हांखे मां हदीस ॾेखारी त नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्ग आहिनि, हे उन्हनि खे सॾींदा त अलाह खां कमु कराए ॾे। ऐं पोइ तॾहिं तव्हांखे मां ॿुधाए चुको त हाणे ॿुधो न, हिकिड़ो माण्हू मरी थो वञे, इन जी छा कंडीशन आहे केरु ॿुधाईंदो? या त मोल पाण मोटी अचे, बाक़ी मौलवी कोन ॿुधाए सघंदो, वाइज़ करण वारो कोन ॿुधाईंदो, उनखे कहिड़ी ख़बर त मरण खां पोइ छा थो थिए। सिर्फ़ु 2 शयूं आहिनि, या त क़ुर ॿुधाईंदो या अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाईंदो, छो त हुनखे ग़ैब जूं ख़बरूं पहुचायूं पियूं वञनि। तंहिं ते रसूल फरमायो, जंहिंजो मां तर्जुमो थो कयां, त मोमिन जो रूह अछे पखीअ में आहे, उहो जन्नत में मरण सिधो पहुची थो वञे, उते खाए थो पीए थो, लेकिन हिन क़बर वारे जिस्म में तॾहिं मोटाइबो जॾहिं योम युबस, जॾहिं क़यामत थींदी। साॻी ॻाल्हि शहीदनि जी आहे, शहीदनि खे वरी सावनि पखियुनि में, वरी जेके काफ़र माण्हू आहिनि या जेके जहन्नम, उन्हनि खे वरी कारनि पखियुनि में विझी ऐं पहुचायो थो वञे कंहिं जाइ ते। उन्हनि जे रहण जी जाइ चवंदा 7 अर्शनि जे हेठां आहे, लेकिन उन्हनि खे सुबुह शाम जहन्नम जो सैर करायो थो वञे। लेकिन फिज़िकल टार्चर तॾहिं थींदो जॾहिं उनखे जिस्म मिलंदो। हाली उन्हनि खे साॻे नमूने सां जेके जन्नत में वञनि था, खाइनि पीअनि था, छो त पखीअ खे बुख त लॻंदी न, खाइण पीअण जी इजाज़त आहे, लेकिन पोज़ीशन माना न मिलंदियूं, हुरूं न मिलंदियूं, जेसि ताईं जिस्म न मिलंदो। ऐं जिस्म तॾहिं मिलंदो जॾहिं अलाह साईं क़यामत क़ाइमु कंदो। तंहिंजे करे जेको आहे सो असां चऊं था त अलाह ताला फरमाए थो त कुल अराइतुम शुरकाकुमुल लज़ीना तदउन मिन दुनिल्लाह, अलाह चए थो थोरो सोचो त सही, इन्हनि मूर्तियुनि खे या मोलनि खे जिन खे तव्हां पुकारियो था, अरूनी, अलाह चए थो चलो हलो मूंखे ॾेखारियो त सही, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, इन्हनि खे जो तव्हां चओ था त कमु कराए ॾींदा, छा हिन ज़मीन में छा ठाहियो आहे? मखि ठाही अथनि, मच्छर ठाहियो अथनि, अम लहुन शिरकुन फी समावात, या हिननि जी पार्टनरशिप आहे मूंसां ज़मीन आसमान ठाहिण महिल। माना जॾहिं मूं आसमान ठाहियो त कुझु हिसो हिननि ठाहियो, मिसाल तौरु हिकिड़े सिजु ठाहियो, कंहिं चंड ठाहियो, अलाह साईं खे चईसीं हे अरब तारा आहिनि, हल 200 खनि माथो ठाहिजांइ, 300 माथो ठाहिजांइ, त चए थो छा हिननि मूंसां पार्टनरशिप कई आहे ज़मीन आसमान में? या अम आतई नाहुम किताबनि फ़हुम अला बैन में, या मां हुन सां का एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे त बाबा तव्हां मुंहिंजी प्रॉपर्टीअ मां जॾहिं बि दिलि चए त कंहिंखे जेतिरो ॾियणु चाहियो ॾेई छॾियो। चए थो आहे का एग्रीमेंट?
चए थो बल पर ज़ालिमून बादुम बादन इल्ला गरूरा, इहे सभु गुमराह ज़ालिम आहिनि जेके हिक ॿिए सां ठगी था कनि, पैसनि कमाइण जे लाइ ठगी था कनि, माण्हुनि खे गुमराह था कनि त साईं असांजो बुज़ुर्ग सिम में पियो आहे। अड़े बाबा तव्हां त इहा पंहिंजे बुज़ुर्ग जी बेइज़ती था कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हिन बुज़ुर्ग जो शान आहे जो हीउ जन्नत में वेठो आहे ऐं तव्हां रुॻो पेती भराइण जे लाइ था चओ त हे हिते हिन में सिम में पियो आहे। वरी हिंदू बि जेके माण्हुनि खे चवंदे इहा मूर्ति आहे रखो हिन जे आॾो मुफ़्त में, त उहा बि कमु कान कंदी बकोल हुननि जे, भले उहा त करे ई कान थी, पर हे था चवनि माल रखंदव मखणु रखंदव पैसा पोइ निहारींदी मूर्ति मोबाइल आहे न, पोइ उहा वरी कम्यूनिकेट कंदी उन बुज़ुर्ग ताईं त साईं हेतिरो माल रखियो अथनि। पोइ बुज़ुर्ग चवंदो वाह, ऐं पोइ ड्रोड़ पाईंदो, पर जे रखंदा सुकल मानी ऐं हिकिड़ो ॾुध जो गिलास, पोइ बुज़ुर्ग बि चवंदो त हाणे मां थो चवां पंहिंजी तरफ़, ईअं त कोन्हे त भई हाणे छॾीसीं वरी छा खणी आयो आहे। तंहिंजे करे अलाह थो चए त इहे पाण में हिक ॿिए खे धोखो था ॾियनि। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुली, जेके बि रसूल आया आहिनि असां उन्हनि में फ़र्क़ु न कंदासीं। जेकॾहिं हिंदुनि जा इहे नव ई अवतार हक़ीक़त में अलाह जा रसूल, असांखे उन रेस्पेक्ट आहे, असां हुन में फ़र्क़ु न कंदासीं। असां ईसा अलैहिस्सलाम खे फ़र्क़ु कोन कंदासीं, पर अलाह कोन मञींदासीं। इहो हिंदुनि बि इहो ईसाइनि बि हिंदुनि वांगुरु हज़रत ईसा खे चाढ़े ऐं अलाह करे छॾियो आहे। वरी असां वटि मुस्लमान बि तयारु वेठा आहिनि, आस्ते आस्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह करण ते वेठा आहिनि त साईं इहो मीम ऐं जो पर्दो करे आयो आहे असल में इहो अलाह हो आस्ते आस्ते, पर अञा छाकाणि त क़ुर मौजूदु आहे इहो उन्हनि खे रोकियो वेठो आहे। बसि इन ते सुख लॻा पिया आहिनि। तंहिंजे करे माण्हुनि खे चवनि था क़ुर माना सां न पढ़िजो, जे माना सां पढ़ंदव त पोइ त असां त वरी पोइ ते रहिजी वेंदासीं, किथां खाईंदासीं। माण्हुनि खे चवंद माना न पढ़ो। अलाह क़ुर में चयो आहे लक़द यसरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल हल में मुद्दकिर, मां क़ुर सम्झण वास्ते आसान कयो आहे। हे आहे त किथां बि तव्हां जेकॾहिं विचां खोलींदव त अलाह छा थो चए, अलाह फरमाए थो तिल्क आयातुल क़ुर व किताबिन मुबीन, चए थो हीअ क़ुर जो आयतूं आहिनि ऐं किताब सम्झण में आसान ऐं ज़ाहिर आहे, हुदऊं हिन में हिदायत आहे, व बुशरा तव्हांजी ख़ुशख़बरी आहे लिल मोमिनीन जेके हिन खे मञनि था। केरु आहिनि मोमिन अल्लज़ीन युक़ीमून सलात, ऐं मां विचां खोलियो आहे न, जेके निमाज़ पढ़नि था, यूतून ज़कात ग़रीबनि खे ज़कात ॾियनि था, वहम बिल आख़िरतुम यूक़िनून ऐं आख़िरत जो पको यकीन अथनि। इन लज़ीन ला यूमिन बिल आख़िरत, जेके माण्हू आख़िरत ते हुनखे शक आहे त अलाए मरी उथंदासीं कोन उथंदासीं, ज़य्यना लहूं आमालहुम, त हे जेके पुछड़ा कमु कनि था उन्हनि में हुनखे मज़ो ॾेई छॾियो अथऊं, उन्हनि में हुनखे मुज़यन करे छॾियो अथऊं। फ़हुम यामहून, ऐं पोइ हू अंधा थी पिया आहिनि। हे विचो क़ुर आहे न, हाणे चए थो त असांखे त क़ुर चए थो मां विचां थो पढ़ां। अलाह सां रब साईं फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुन मिसलुकुम, चईनि आऊं बि तव्हां वांगुरु इंसानु आहियां, यूहा इलही, पर मुंहिंजी इज़त अलाह एॾी कई आहे जो मूं ॾे वही थी अचे, ॿिए कंहिं ॾे त कान्हे। इन इलही अन्नमा इलाहकुम वाहिद, आऊं अलाह जो रसूल आहियां, अलाह हिकु आहे, आऊं अलाह जो रसूल आहियां, मां अलाह न आहियां। फ़स्तक़ीमू इलही, तंहिंजे करे तव्हां सभु उन ॾे सिधा थियो, वस्तग़फिरू, ऐं तव्हां अलाह जी तौबह कयो, ऐं ववैलु लिल मुशरिकीन, ऐं जेको शिरक करे थो उन लाइ वेल थींदो। आख़िरी आयत अलाह फरमाए थो त इन लज़ीन आमनू, जेके मञनि था अलाह खे त वाक़ई अलाह वाह भॻवानु आहे, ऐं जेको आहे सो अलाह वाह, वलज़ीन हादू, पोइ चाहे यहूदी हुजनि व नसारा चाहे क्रिश्चन हुजनि, व साबीन जंहिंजे बारे में हिंदू हुजनि, छो त साबीन जो हाणे इहे कंदा नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, मन आमन बिल्ला, जेको अलाह ते ईमान रखंदो, वल यौमिल आख़िर, आख़िरत ते ईमान रखंदो, व अमल सालिहन, जेके नेक अमल कंदो, फलहुम अजरुम इंद रब्बुहुम, अलाह चए थो मां हुनखे अजुर ॾींदुसि, वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न ख़ौफ़ थींदो गम। तंहिंजे करे मां सभिनी खे कंदुसि त हीउ अहिड़ो किताबु आहे जंहिंमें का तब्दीली कान्हे। तंहिंजे करे तव्हांजे उन किताब ते जेके तव्हां वटि आहिनि, जेके हिन क़ुर सां मिलनि था, उन ते अखियूं मुटे अमल कयो। जेको हिसो तव्हां सम्झो था त इहो सही न आहे, उहो क़ुर मां हासिलु कयो। अचो त अलाह सां राज़ी थियूं ऐं जन्नत में गॾिजी घुमूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।